नाज़रीन, हैदराबाद में एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान एसटीपी हाउस ऐं संदसि घर ॿाहिरां पुलिस जा अटाला पहुची विया। वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूद आहे हैदराबाद मां सलीम मल्हा। जी सलीम, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जॾहिं डॉक्टर कादिर मक्सी एसटीपी सरबराह जी प्रेस कॉन्फ्रेंस ख़त्म थी त उन खां पोइ जेको आहे फौरी तौर ते वॾी तादाद में पुलिस जा अटाला पहुता आहिनि, जेके हींअर तव्हां मुंहिंजे पस मंज़र में ॾिसी सघो था त पुलिस जी वॾी नफ़री जेको आहे हीअ अलमदार चौक ते मौजूदु आहे। इन खां अलावा एसटीपी हाउस ते बि पुलिस जा वॾा अटाला मौजूदु आहिनि। जॾहिं डॉक्टर कादिर मक्सी प्रेस कॉन्फ्रेंस ख़त्म कई त उन खां पोइ जॾहिं हू अलमदार चौक जी तरफ़ पंहिंजी राजगाह ॾांहुं रवानो थियो त वॾी तादाद में जेके कारकुन हुया उहे हुन सां मौजूदु हुया ऐं कारकुननि जेको आहे बहिरिया इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ नारेबाज़ी कई ऐं पुलिस ज़रियनि जी इहा दावा आहे त डॉक्टर कादिर मक्सी खे जेको आहे गिरफ़्तार बि कयो वेंदो। हिन वक़्त ताईं सूरत हाल इहा आहे त तव्हां ॾिसी सघो था त वॾी तादाद में जेके पुलिस जा जेके अटाला आहिनि उहे मौजूदु आहिनि। इन खां अॻु में डॉक्टर कादिर मक्सी जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई उन में हिन जो चवणु हुयो त जेकॾहिं हू सम्झंदा त कादिर मक्सी जलाल वंशा या ॿियनि खे गिरफ़्तार करे तहरीक ख़तमु करे सघिजे थी त इहा तहरीक उन वक़्त ताईं ख़तमु न थींदी जेसि ताईं हू पंहिंजे मक़सद में कामयाबु न थींदा। हिन जो चवणु आहे त हू गिरफ़्तारियुनि खां नथा डिॼनि ऐं हू पंहिंजे घर जे तरफ़ रवानो थींदो। जेकॾहिं कंहिंखे गिरफ़्तार करण जो शौक़ु आहे त पूरो करे। हुनजो इहो चवणु हुयो त हू जेलनि खां कोन था डिॼनि ऐं डॉक्टर कादिर मक्सी जो इहो चवणु हुयो त कल्ह जेको बहिरिया में हिननि जे एहतिजाज दौरान थियो आहे उन दौरान सलीम जेको कुझु थियो आहे इहो सॼो सलीम प्लांटेड हुयो ऐं हीउ पुरअमन तौर ते सलीम डॉक्टर कादिर मक्सी हींअर किथे आहे? जी सलीम जी डॉक्टर बिल्कुलु, कादिर मक्सी डॉक्टर हींअर कादिर किथे आहे? मक्सी जी पंहिंजे जी डॉक्टर एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी पंहिंजे कारकुननि समेत पंहिंजे जेको ही अलमदार चौक वटि हिन जी जेका राजगाह आहे उते पहुची चुको आहे ऐं हू हींअर पंहिंजे हाउस में दाख़िल थी चुको आहे। पर पुलिस ज़रियनि जी इहा दावा आहे त कंहिं महिल बि एसटीपी सरबराह खे गिरफ़्तार करे सघिजे थो। ही तव्हां मुंहिंजे पस मंज़र में ॾिसी सघो था त हैदराबाद जूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पुलिस हेडक्वार्टर ऐं आरआरएफ जा जेके कमांडोज़ आहिनि उहे बि हिते मौजूदु आहिनि ऐं पुलिस ज़रियनि जी इहा दावा आहे त कंहिं बि महिल जेको आहे इहा कार्रवाई थी सघे थी ऐं डॉक्टर कादिर मक्सी जी जेका गिरफ़्तारी आहे उहा बि अमल में अची सघे थी। जी सलीम, डॉक्टर कादिर मक्सी असेंबली आॾो धरणो कॾहिं हणण जो ऐलान कयो आहे? जी बिल्कुलु, जेको आहे एसटीपी सरबराह जॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस कई त हुनजो चवणु हुयो त जॾहिं बजट सेशन जो ऐलान कयो वेंदो त कराची सिंध असेंबली जो घेराव कयो वेंदो ऐं हिननि जो चवणु हुयो त हीउ जेको आहे हिननि जो जेको एहतिजाज आहे उहो बि कयो वेंदो। इन खां अलावा एसटीपी सरबराह जो चवणु आहे त 9 तारीख़ ते सॼे सिंध में जेको आहे एहतिजाज बि कया वेंदा। हिन सनान खान कुरैशी जे हवाले सां बि मुतालबो कयो आहे त जेको आहे हुनखे न सिर्फ़ु उनखे बल्कि 200 खां वधीक जेके कारकुन गिरफ़्तार कया विया आहिनि उन्हनि खे बेगुनाह गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं उन्हनि जी शरपसंदी में कंहिं बि क़िस्म जो को बि अमल दख़ल न हुयो ऐं उन्हनि खे बेगुनाह गिरफ़्तार करे उन्हनि ते दहशतगर्दी जा जेके केस आहिनि उहे दाख़िल कया विया आहिनि ऐं उहे जेके फौरी तौर ते ख़तमु करे सनान कुरैशी ॿिया जेके गिरफ़्तार थियल कारकुन आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे। इन जो चवणु हुयो त असां जेको आहे जमहूरी माण्हू आहियूं ऐं असां पंहिंजो पुरअमन एहतिजाज कयो। पर कल्ह जेको आहे कुझु शरपसंदनि जेको आहे बहिरिया वारे इलाइक़े में जेको आहे जेका शरपसंदी कई आहे उन्हनि सां हिननि जो कंहिं क़िस्म जो को बि तालुक़ु न आहे। सलीम, अवां जी महिरबानी।